अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़ाऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। दुआए अत्तार। या रब्बल मुस्तफ़ा जेको भी मुकम्मल रिसालो फैज़ान इमाम मूसा काज़िम पढ़ी या ॿुधी वठे उनखे ऐं उनजी औलाद खे पंहिंजे प्यारे ऐं सभिनी खां आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आल ऐं असहाब जी सच्ची महबत ऐं बेहिसाब मग़फ़िरत सां मुशर्रफ़ फरमा। आमीन बिजाहि ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हर कम खां पहिरियां दुरूद शरीफ़। शेख यूसुफ बिन उमर रहमतुल्लाह ताला अलैह फ़रमाइनि था, उलमाए किराम रहमतुल्लाहि अलैहिम हिन ॻाल्हि ते इत्तिफ़ाक़ कयो आहे त जॾहिं को शख़्स किताब लिखे त अल्लाह पाक जे नाले पाक यानी बिस्मिल्लाह शरीफ़ खां बाद हुज़ूर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी मुबारक ज़ात ते दुरूद पाक लिखे। किरोड़े शाफ़ियुनि जा इमाम हज़रत इमाम शाफ़ई रहमतुल्लाह ताला अलैह फ़रमाइनि था, मां पसंदि करियां थो त इंसान पंहिंजे हर कम जी शुरूअ में अल्लाह पाक जी हम्द ऐं सना यानी तारीफ़ ऐं तौसीफ़ बयानु करे ऐं उन जे प्यारे प्यारे आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद पाक पढ़े। नबी का नाम है हर जा खुदा के नाम के बाद, कहीं दुरूद से पहले कहीं सलाम के बाद, सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद। हज़रत शफ़ीक़ बल्खी रहमतुल्लाह ताला अलैह फ़रमाइनि था, मां हज जे लाइ रवानो थियुसि त असांजो काफ़िलो मक़ामे क़ादसिया वटि तरसियो। उते ॿिया बि खोड़ हज जे इरादे सां तरसियल हुया। वॾो ख़ूबसूरत मंज़र हो। मां उन्हनि खे ॾिसी करे ख़ुशि थी रहियो हुउसि त हीअ ख़ुशनसीब माण्हू सफ़र वग़ैरह जूं तकलीफ़ूं बर्दाश्त करे पंहिंजे परवरदिगार जी रिज़ा ख़ातिर हज करणु वञी रहिया आहिनि। मूं अल्लाह पाक जी बारगाह में अर्ज़ु कयो, ए मुंहिंजा प्यारा प्यारा अल्लाह पाक, हीअ तुंहिंजे ॿारनि जी जमात आहे, उन्हनि खे तूं नाकाम न मोटाइजांइ। पोइ मुंहिंजी नज़र हिकु नौजवान ते पई जंहिंजी गंदुमी रंगत में अहिड़ी नूरानियत हुई जो नज़रूं उन जे चहिरनि तां हटनि ई न पियूं। उन जो लिबास ऐं मथे ते इमामो शरीफ़ सजाए रखियो हो, उहो माण्हुनि खां जुदा वेठो हो। मुंहिंजी दिलि में वसवसो आयो त हीअ पाण खे सूफ़ी ज़ाहिर करणु चाहे थो त जीअं माण्हू उन जी ताज़ीम कनि। मूं दिलि में चयो, अल्लाह जो कसम, मां ज़रूरु उन जी निगरानी कंदुसि। पोइ जीअं ई मां उन जे वेझो पहुतुसि त उन मूं ॾे ॾिठो ऐं मुंहिंजो नालो वठी करे सीपारे 26 सूरह हुजरात जी आयत नंबर 12 जी तिलावत कई। तर्जुमो कंजुल इरफ़ान। ज़्यादा घणे गुमान खां बचो, बेशक को गुमान गुनाह थी वेंदो आहे। एतिरो चवण खां बाद उहो मूंखे उते ई छॾे हलियो वियो। मूं दिलि में चयो, हीअ त वॾो अजीब मामिलो आहे जो उन नौजवान मुंहिंजे दिलि जी ॻाल्हि ॼाणे वरिती ऐं मूंखे मुंहिंजो नालो वठी करे पुकारियईं। हालांकि मुंहिंजी कॾहिं उन सां मुलाक़ात न आहे थी। हीअ ज़रूरु अल्लाह पाक जो मक़बूल बानो आहे। मूं अजायो उन जे बारे में बदगुमानी कई। मां ज़रूरु उन नौजवान सां मुलाक़ात करे मुआफ़ी वठंदुसि। मां जल्दी में उन नौजवान जे पुठियां वियुसि, पर काफ़ी कोशिशि खां बाद बि उन खे ॻोल्हे न सघियुसि। पोइ असांजो काफ़िलो मक़ामे वाक़सा में तरसियो। उते मूं नौजवान खे नमाज़ जी हालत में ॾिठो। उनजो सॼो जिस्म ॾकी रहियो हुयो ऐं अखियुनि मां लुड़क वही रहिया हुया। मां उन खे सुञाणे उन जे भरिसां वञी वेही रहियुसि त जीअं उन खां माफ़ी घुरी सघां। नमाज़ खां फ़ारिग़ थियण खां बाद उहो मुंहिंजी तरफ़ मुतवजह थियो ऐं चवणु लॻो, ए शफ़ीक़, सीपारो 16 सूरह तवाहा जी आयत नंबर 82 पढ़ो। तर्जुमो कंजुल इरफ़ान। ऐं बेशक मां उन माण्हू खे वधीक बख़्शण वारो आहियां जंहिं तौबा कई ऐं ईमान आंदाई ऐं नेक अमल कयाई, पोइ हिदायत ते रहियो। एतिरो चवण खां बाद उहो नौजवान वरी उतां हलियो वियो। मूं चयो, हीउ नौजवान ज़रूरु अब्दालनि मां आहे। ॿ दफ़ा उन मुंहिंजे दिलि जी ॻाल्हियुनि खे ॼाणे वरितो ऐं मूंखे मुंहिंजे नाले सां पुकारियो। मां उन सां तमामु घणो मुतासिर थी चुको हुउसि। पोइ जॾहिं असांजो काफ़िलो मक़ामे रबाल में पहुतो त उहो ई नौजवान मूंखे हिकु खूह वटि नज़र आयो। उन जे हथ में चमड़े जो हिकु थेलो हो ऐं हू खूह मां पाणी कढणु चाहे पियो। ओचितो उन जे हथ मां थेलो छॾाइजी खूह में किरी पियो। उन नौजवान बारगाह इलाही में अर्ज़ु कयो, ए मुंहिंजा प्यारा प्यारा अल्लाह पाक, जॾहिं मूंखे उञ सताईंदी आहे त तूं ई मुंहिंजी उञ लाहींदो आहीं। जॾहिं मूंखे बुख लॻंदी आहे त तूं ई मूंखे खाधो अता फ़रमाईंदो आहीं। मुंहिंजी उमेद बसि तूं आहीं। ए मुंहिंजा प्यारा प्यारा अल्लाह पाक,
मूं वटि हिन थेले खां सवाइ ॿी का शइ नाहे, मूंखे मुंहिंजो थेलो वापसि मोटाए ॾे। हज़रत शफ़ीक़ बल्खी रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था, ख़ुदा जो कसम, अञा उन नौजवान जी दुआ ख़तम ई न थी हुई जो खूह जो पाणी मथे अचणु शुरू थी वियो। उन नौजवान पंहिंजो हथु डिघो करे थेलो कढियो ऐं उन में पाणी भरे वरितो। पोइ खूह जो पाणी वापसि हेठि लही वियो। नौजवान वुज़ू कयो ऐं नमाज़ पढ़णु लॻो। नमाज़ खां फ़ारिग़ थी करे उहो वारीअ जे हिकु दड़े जी तरफ़ वियो। मां बि लिकी करे उन जे पुठियां हलणु लॻुसि। उन वारी खईं ऐं थेले में भरणु लॻो। पोइ थेले खे लोड़े करे उन मां वारी मिलियल पाणी पीअणु लॻो। मां उन जे वेझो वञी सलाम अर्ज़ु कयो। उन जवाबु ॾिनो, मूं अर्ज़ु कयो, ए नेक नौजवान, अलाह पाक जेको तोखे रिज़्क़ अता फ़रमायो आहे उन मां कुझु मूंखे बि अता कर। हीउ ॿुधी करे उन जवाबु ॾिनो, अलाह पाक पंहिंजे बाननि ते हर वक़्तु फज़ल ऐं करम फ़रमाईंदो रहंदो आहे। का घड़ी अहिड़ी नाहे गुज़रंदी जंहिंमें हू पाक परवरदिगार पंहिंजे बाननि ते नेमतूं नाज़िल न फ़रमाईंदो हुजे। ए शफ़ीक़, पंहिंजे रब खां हमेशह सुठो गुमान रखणु घुरिजे। एतिरो चवण खां बाद उन नौजवान उहो चमड़े जो थेलो मूं ॾांहुं वधायो। जीअं ई मूं उन मां पीतो त उहो शकर ऐं ख़ालिस सत्तू मिलियल बहितरीनु पाणी हो। अहिड़ो मज़ेदार पाणी मूं कॾहिं न पीतो हो। मूं ख़ूब ड्रौ करे पाणी पीतो। मां हैरान हुयुसि त हाणे मुंहिंजे अॻियां हिन थेले में वारी विधी वई आहे, पर उन नौजवान जी करामत सां उहा वारी सत्तू ऐं शकर में तब्दील थी चुकी आहे। उन बाबरकत शरबत खे पीअण खां बाद कई ॾींहंनि ताईं मूंखे पाणी ऐं खाधे जी तलब न थी। पोइ असांजो काफ़िलो मके शरीफ़ पहुतो त उते मूं उन नौजवान खे कुंड में आधी राति जो नमाज़ जी हालत में ॾिठो। उहो निहायत ख़ुशू ऐं ख़ुज़ू यानी दिलि ऐं जिस्म जी आज़ी सां नमाज़ पढ़ी रहियो हो ऐं उन जे अखियुनि मां लुड़क वही रहिया हुआ। उन अहिड़ीअ तरह नमाज़ में सॼी राति गुज़ारे छॾी, जॾहिं फज्र जो वक़्तु थियो त तॾहिं बि पंहिंजे मुसले ते ई वेठो रहियो ऐं अलाह पाक जी पाकाई बयानु कंदो रहियो। पोइ नमाज़ फज्र पढ़ण खां बाद उन तवाफ़ कयो ऐं हिकु पासे हलियो वियो ऐं मां बि उन जे पुठियां हलणु लॻुसि। हिन भेरे मुंहिंजी नज़रुनि जे साम्हूं वॾो हैरान कंदड़ मंज़र हो, छो त उन जे साम्हूं कई माण्हू हथ ॿधी करे बीठा हुआ ऐं माण्हू कतार लॻाए सलाम जे लाइ हाज़िर थी रहिया हुआ। मूं हिकु शख़्स खां पुछो, हीउ अज़ीम नौजवान केरु आहे? उन जवाबु ॾिनो, हीउ हज़रत सैयदना इमाम मूसा काज़िम बिन इमाम जाफ़र सादिक बिन मुहम्मद बिन अली बिन हुसैन बिन अली रज़ी अल्लाह अन्हुम आहिनि। मूं दिलि में चयो, कई करामतनि जो ज़ाहिर थियणु हिन सैयद ज़ादे जे ई शान जे लाइक़ु आहे। हीअ उहे हस्तियूं आहिनि जिन खे अल्लाह पाक एतिरियुनि करामतुनि सां नवाज़ींदो आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदके असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाहि ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का, तू है ऐने नूर, तेरा सब घराना नूर का। अहले बैत जे गुलिस्तान जो महकंदड़ गुल हज़रत इमाम मूसा काज़िम रहमतुल्लाह ताला अलैह सफ़रुल मुज़फ़्फ़र 128 हिजरी अंगारे जे ॾींहुं तुलूए फज्र जे वक़्तु मक्के शरीफ़ ऐं मदीने पाक जे विच में वाक़िअ इलाइक़े अबवा शरीफ़, जिते प्यारे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अमड़ हज़रत बीबी आमिना रज़ी अल्लाह ताला अन्हा जी मज़ार शरीफ़ आहे, उते पैदा थिया। पाण रहमतुल्लाह ताला जो मुबारक नालो मूसा, कुनियत अबुल हसन ऐं अबू इब्राहिम ऐं लक़ब साबिर सालेह अमीन, जॾहिं त सभिनी खां मशहूरु लक़ब काज़िम आहे। तमामु घणी मुआफ़ी ॾियणु ऐं दरगुज़र करण जे सबबु संदन लक़ब काज़िम याने कावड़ पी वञण वारो थियो। इमाम अहले सुन्नत आशिक़ माह रिसालत आला हज़रत इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह ताला अलैह अर्ज़ कनि था, शान हिल्मन कान इल्मन जान सलामन अस्सलाम, मूसा काज़िम जहाँ नाज़िमे मेरा इमदाद कुन, सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अज़ीम आशिक़ सहाबा ऐं अहले बैत इमाम अहले सुन्नत आला हज़रत रहमतुल्लाह ताला अलैह जे हिकु अरबी शजरो तवील अरबी शजरो शरीफ़ बसीगाए दुरूद शरीफ़ तहरीर फ़रमायो आहे।
उन में हज़रत इमाम मूसा काज़िम रहमतुल्लाह ताला अलैह जो ज़िक्र ख़ैर हिन तरह कयो अथनि, जंहिंजो तर्जुमो कुझु हिन रीत आहे: ए अल्लाह पाक, तूं हज़रत हुज़ूर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ते ऐं सरदार ऐं मौला मूसा काज़िम बिन जाफ़र रहमतुल्लाहि ताला अलैहिमा ते दुरूद मोकिल ऐं उन्हनि ते बरकत नाज़िल फ़रमा। इमाम मूसा काज़िम रहमतुल्लाह ताला अलैहि अहले बैत अतहा जो चश्मो चराग ऐं ताबई बुज़ुर्ग हज़रत इमाम जाफ़र सादिक रहमतुल्लाह ताला अलैहि जो साहिबज़ादो ऐं सिलसिला क़ादरिया रज़विया अत्तारिया जो सतों पीर ऐं मुर्शिद आहे। संदन वालिदा मोहतरमा जो नालो हमीदा बरबरिया रहमतुल्लाह ताला अलैहा हो। हज़रत इमाम जाफ़र सादिक रहमतुल्लाह ताला अलैहि संदन जे बारे में फ़रमाइनि था त मुंहिंजे तमामु पुटनि में मूसा काज़िम बहितरीन पुटु आहे ऐं हीअ अल्लाह पाक जे मोतियुनि मां हिकु मोती आहे। शेख तरीक़त अमीर अहले सुन्नत हज़रत अल्लामा मौलाना मोहम्मद इलियास अत्तार क़ादरी दामत बरकातुहुल आलिया पंहिंजे मुरीदनि ऐं तालिबनि खे रोज़ानो पढ़ण जे लाइ बुज़ुर्गाने दीन रहमतुल्लाह ताला अलैहिम जो जेको शजरो शरीफ़ अता फ़रमायो आहे, उन में हज़रत मूसा काज़िम, संदन साहिबज़ादे हज़रत इमाम अली रज़ा ऐं संदन वालिद मोहतरम हज़रत इमाम जाफ़र सादिक रहमतुल्लाह ताला अलैहि जे वसीले सां हीअं दुआ घुरी वई आहे: सिद्क़े सादिक का तसद्दुक़ सादिकुल इस्लाम कर, बेगज़ब राज़ी हो काज़िम और रज़ा के वास्ते। इन जी माना शरह ही आहे: ए अल्लाह पाक, तोखे हज़रत इमाम जाफ़र सादिक रहमतुल्लाह ताला अलैहि जी सच्चाई जो वास्तो मूंखे ईमान जी सलामती अता फ़रमा ऐं हज़रत इमाम मूसा काज़िम ऐं सदन साहिबज़ादे हज़रत इमाम अली रज़ा रहमतुल्लाह ताला अलैहिमा जे सदक़े बिना गज़ब फ़रमाइण जे मूंखां राज़ी थी वञ। आमीन जाहिन नबिल अमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। शहज़ादा आली वक़ार हज़रत इमाम मूसा काज़िम रहमतुल्लाह ताला अलैहि जूं मुबारक रातियूं इबादत में ऐं ॾींहं रोज़े जी हालत में गुज़रंदा हुआ। तमामु घणी इबादत करण सबबि खेनि अब्दे सालिह यानी नेक बाने जे लक़ब सां यादि कयो वेंदो हो। हिल्म ऐं बुर्दबारी यानी क़ुव्वत बर्दाश्त जो आलम ही हो जो पाण रहमतुल्लाह ताला अलैहि जो लक़ब काज़िम यानी कावड़ पीए वञण वारो, संदन काज़िम यानी कावड़ पीअण वारो संदन सुञाणप बणिजी चुको आहे। आजिज़ी ऐं इंकिसारी जी ही कैफ़ियत हुई जो जॾहिं को पाण रहमतुल्लाह ताला अलैहि जो साम्हूं ईंदो हो त उन जे सलाम अर्ज़ु करण खां पहिरियां पाण सलाम में अॻिराई कंदा हुआ। जेकॾहिं ख़बर पवंदी हुई त को पाण खे तकलीफ़ पहुचाइण में लॻल आहे त पाण उन जी बि ज़रूरत पूरी फ़रमाईंदा हुआ। ए आशिक़ाने इमाम मूसा काज़िम, असांजे इमाम जी आजिज़ी ऐं सादगी ते लखे सलाम हुजनि। काश असां बि इमाम काज़िम रहमतुल्लाह ताला अलैहि जे सदक़े पंहिंजी कावड़ खे पीअण वारा बणिजी वञूं। कई भेरा कावड़ पीअण केतिरनि ई मसइलनि जे हल ऐं झेड़नि जे ख़तमु करण जो सबबु बणिजी वेंदो आहे। घर ऐं कारोबार जा झेड़ा करे ॾुख जा लुड़क पीअण खां कावड़ पीअण कई भेरा बहितरु आहे। कावड़ जा ॿ ढुक पी वठणु तवील ज़िंदगी कावड़ में सड़ंदो रहण खां बहितरु आहे। कावड़ पीअण जो केतिरो सवाबु आहे, अचो अमां जी तरग़ीब जे लाइ कुझु फ़रामीन मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेश कयां थो। नंबर 1, अल्लाह पाक जे प्यारे प्यारे आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो: मूं मेराज जी राति जन्नत में वॾा वॾा महलात ॾिठा त पुछो ए जिब्राईल, ही कंहिंजे लाइ आहिनि? अर्ज़ु कयाई, उन्हनि जे लाइ आहिनि जेकी कावड़ पी वठंदा आहिनि ऐं माण्हुनि खे मुआफ़ कंदा आहिनि। नंबर 2, बाने जी कावड़ पी वठण खां वधीक को ढुक मुंहिंजे वेझो वधीक पसंदीदा नाहे ऐं जेको अल्लाह पाक जी रिज़ा जे लाइ कावड़ पी वठे, अल्लाह पाक उन जी दिलि खे ईमान सां भरे छॾींदो। नंबर 3, माण्हूअ जो को ढुक पीअण उन कावड़ जे पीअण खां अफ़ज़ल नाहे जेको उहो रब जी रिज़ा हासिलु करण जे लाइ पीअंदो आहे। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, हज़रत इमाम मूसा काज़िम रहमतुल्लाह ताला अलैहि जी सीरत ते अमल कंदे असांखे बि घुरिजे त घर ऑफिस ईंदे वेंदे हलंदे फिरंदे मुसलमान भाइरनि खे सलाम में अॻिराई कयूं। सलाम में अॻिराई करणु हज़रत मूसा काज़िम रहमतुल्लाह ताला अलैहि जे प्यारे प्यारे नाना जान रहमत आलमियान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी प्यारी प्यारी सुन्नत आहे। अमीर अहले सुन्नत पंहिंजी किताब
550 सुन्नतूं ऐं आदाब सिफ़े 31 ते लिखनि था, सलाम में अगराई करण वारो अल्लाह पाक जो मुक़र्रब यानी वेझड़ाए माणण वारो बानो आहे। सलाम में अगराई करण वारो तकब्बुर खां बरी यानी आज़ाद आहे। जीअं त प्यारे आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमाने बासफ़ा आहे, पहिरियां सलाम करण वारो तकब्बुर खां बरी आहे। कीमियाए सआदत में आहे, सलाम में अगराई करण वारे ते 90 रहमतूं ऐं जवाब ॾियण वारे ते 10 रहमतूं नाज़िल थींदियूं आहिनि। मुंहिंजे मुर्शिद हज़रत इमाम मूसा काज़िम रहमतुल्लाह ताला अलैह जे जूदो सखा जो ही आलम हो, जो मदीने पाक में ग़रीबनि खे तलाश कंदा ऐं हर हिक खे राति जे वक़्तु उनजी ज़रूरत जे मुताबिक़ रक़म अहिड़ी तरह पहुचाईंदा हुआ जो उनखे ख़बर बि न पवंदी हुई त हीअ रक़म केरु ॾेई वियो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह पाक जे नेक बाननि जो छा त शान आहे। नेकी करे उनखे लिकाइण मुख़लिसीन जो ई हिस्सो आहे, छो त अल्लाह पाक जा नेक बाना मख़लूक खां बदिले या शुक्रिया जी ख़्वाहिश त छा उम्मीद बि न आहिनि रखंदा। तॾहिं त ग़रीबनि जी अहिड़ी तरह इमदाद फ़रमाईंदा हुआ जो उन्हनि खे बि पंहिंजे मोहसिन यानी एहसान करण वारे जी ख़बर बि न पवंदी हुई। अल्लाह पाक पंहिंजे मुख़लिसीन जे सदक़े असांखे बि इख़लास जी दौलत सां नवाज़े। अफ़सोस, 100 करोड़ अफ़सोस, असांखे हुब्बे जा इज़्ज़त ऐं शोहरत ऐं वाह वाह जी ख़्वाहिश किथां जो नाहे छॾियो। मस्जिद में 500,000 रुपया ॾियण वारे जी बि ख़्वाहिश हूंदी आहे त असांजो नालो वठी करे दुआ कई वञे। मस्जिद मदरसे जी अॾावती कमु करायो या को सामान वठी करे ॾिनो त तमन्ना हूंदी आहे त नमाज़िन खे असांजे कारनामे जी ख़बर पवे। यकीनन हरगिज़ इन्हनि ॻाल्हियुनि जे सबबु कंहिं ते रियाकारी या हुब्बेजा जो हुकुम नथो लॻाए सघिजे, पर ईअं करण वारनि खे पाण पंहिंजी नीयत ते ज़रूरु गौर करणु घुरिजे त मस्जिद मदरसे में गीज़र वठी ॾियण ते माण्हुनि जे अॻियां नालो वठी करे दुआ कराइण जी ख़्वाहिश दिलि में छो पैदा थी रही आहे, या मस्जिद में सख़्तु गर्मी जे मौसम में AC लॻाइण ते दिलि में छो हलचल मची रही आहे त सभिनी जे साम्हूं मुंहिंजो ऐलान थिए त हीअ शइ मूं वठी ॾिनी आहे। ईअं ई मस्जिदुनि ऐं मदरसनि में अतियो कयल शयुनि ते ईसाले सवाब जे लाइ पंहिंजो नालो लिखाइण वक़्तु 100 भेरा दिलि ते गौर कयो। अल्लाह न करे नीयत में फ़साद यानी ख़राबी हुजे त फ़ौरन तौबा कयो ऐं पंहिंजे अमल में इख़लास पैदा करण जी कोशिशि कयो। हदीस पाक में आहे, बेशक जहन्नम में हिकु वादी आहे जंहिंखां जहन्नम रोज़ानो 400 भेरा पनाह घुरंदो आहे। अल्लाह पाक हीअ वादी उम्मत मुहम्मदिया जी उन्हनि रियाकारनि जे लाइ तयारु कई वई आहे जेकी ग़ैरुल्लाह जे लाइ सदको करण वारा हूंदा। ईसा बिन मुहम्मद मुग़ीस कुरैशी रहमतुल्लाह ताला अलैह बयानु कयो, जॾहिं त उन्हनि जी उमिरि 90 साल थी चुकी हुई। फ़रमाइनि था, मूं जवानिया ॻोठ में उम्मे अज़ाम नाले खूह वटि हिंदाणो, ककड़ी यानी वंगी ऐं कद्दू जो फ़सुलु पोखियो। जॾहिं फ़सुलु तयारु थियो ऐं लुणण जे वेझो थियो त माकड़ हमिलो करे तमामु फ़सुल तबाह ऐं बर्बादु करे छॾियो। मां ॿनीअ ऐं 2 उठनि जी क़ीमत जे करे 120 दीनारनि जो कर्ज़दार थी चुको हुउसि। मां उन परेशानी जे आलम में वेठो हुउसि त हज़रत इमाम मूसा काज़िम रहमतुल्लाह ताला अलैह तशरीफ़ खणी आया ऐं सलाम करण खां बाद पुछियाऊं, अव्हांजो छा हाल आहे? मूं अर्ज़ु कयो, मां टुटल मेवे जीअं थी वियो आहियां, माकड़ हमिलो करे मुंहिंजे सॼे फ़सुल खे खाई छॾियो आहे। हाणे पाण रहमतुल्लाह ताला अलैह फ़रमायो, तो ते घणो कर्ज़ु आहे? अर्ज़ु कयईं, 2 उठनि जी क़ीमत समेत 120 दीनारनि जो कर्ज़दार आहियां। पाण पंहिंजे साथी खे फ़रमायो, ए अरफ़ा, अबू मुग़ीस खे 150 दीनार ॻणे ॾे ऐं फ़रमायूं, असां तव्हांखे फ़सुल खां अलावा 3 दीनार ऐं 2 उठनि जो इज़ाफ़ी मुनाफ़ो ॾियूं था। मूं अर्ज़ु कयो, ए मुबारक यानी बरकत वारा, अंदरि तशरीफ़ वठी अचो ऐं हिन में मुंहिंजे लाइ ख़ैर ऐं बरकत जी दुआ कयो। पाण रहमतुल्लाह ताला अलैह अंदरि तशरीफ़ वठी आया ऐं दुआ कई। पोइ मूंखे हदीस पाक ॿुधाई त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमाइनि था, मुसीबतुनि खां बचियल शयुनि खे संभाले रखो। पोइ मूं उठनि खे उन फ़सुल में लॻाए छॾियो ऐं फ़सुल खे पाणी ॾिनो। अल्लाह पाक उन फ़सुल में अहिड़ी बरकत अता फ़रमाई जो ज़राअत में ख़ूब इज़ाफ़ो थियो ऐं मूं उन मां कुझु हिसो विकिणी करे 10,000 दीनार कमाए वरिता। प्यारा प्यारा इस्लाम भाइरो, ज़िंदगी जी गाॾी
मसइलनि जे फीथनि ते हीअ हलंदी आहे। समझदार उहो आहे जेको ज़िंदगी जे मुश्किल हालात सां मुक़ाबिलो करण जी कोशिशि कंदो रहे। ज़िंदगीअ जे मसइलनि खे पाराता ॾियण सां कुझु न वरंदो। अलाह पाक जी बारगाह में मथो झुकायो त क़ल्ब मुस्तरब यानी बेक़रार दिलि सां दुआ करण सां मसइला हल थी सघनि था। कलाकनि जा कलाक मुल्की समाजी ऐं मुआशरती पहलुअनि ते सिर्फ़ु बहस ऐं मुबाहिसो करण जे बदिरां अॻिते वधी करे कंहिं ग़रीब मुस्लमान जो हथु पकड़ियो ऐं पंहिंजी हैसियत जे मुताबिक़ उन जी माली ऐं जानी मदद कयो, ॿियनि जा मसइला हल कयो, तव्हांजा बि मसइला हल थींदा रहंदा। अल्लाह करीम असांखे इमाम मूसा काज़िम रहमतुल्लाह ताला अलैहि जी मुबारक सीरत ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। मुंहिंजा आका ऐं मौला हज़रत इमाम मूसा काज़िम मुस्तजाबुद्दावात त हुआ ई, यानी संदन दुआऊं त क़बूल थींदियूं ई हुयूं, बल्कि जेकी माण्हू संदन वसीले सां दुआ कंदा हुआ या पाण रहमतुल्लाह ताला अलैहि खां दुआ कराईंदा हुआ, उहे बि पंहिंजूं मुरादूं माणींदा हुआ। उन्हनि जूं ख़ाली झोरियूं गोहरे मुराद यानी दिली मुरादुनि सां भरिजी वेंदियूं हुयूं। उन्हीअ करे इराक़ जा रहाकू संदन खे बाबुल हवाइज यानी ज़रूरतूं पूरियूं थियण जो दरवाज़ो चवंदा हुआ। किरोड़े शाफ़ियुनि जा इमाम हज़रत इमाम मोहम्मद बिन इदरीस शाफ़ई रहमतुल्लाह ताला अलैहि फ़रमाइनि था, हज़रत इमाम मूसा काज़िम रहमतुल्लाह ताला जी मज़ार शरीफ़ ते हाज़िर थी करे दुआ करण क़बूलियत में मुजर्रब यानी आज़मायल आहे। फ़िक़्ह हंबली जा तमामु वॾा इमाम हज़रत इमाम खल्लाल रहमतुल्लाह ताला अलैहि फ़रमाइनि था, मूंखे जॾहिं बि को अहम मामिलो पेश ईंदो आहे, मां हज़रत इमाम मूसा काज़िम बिन जाफ़र सादिक रहमतुल्लाह ताला अलैहि मां जे मज़ार पुर अनवार ते हाज़िर थी करे संदन वसीलो पेश कंदो आहियां। अल्लाह पाक मुंहिंजी मुश्किल आसान करे मुराद अता फ़रमाए छॾींदो आहे। आला हज़रत जे वालिद मौलाना नकी अली ख़ान रहमतुल्लाह ताला जो किताब आसनुल बिया अल आदाब दुआ जो उर्दू नालो फ़ज़ाइल दुआ आहे, पाण उन किताब जे बाब इम्कनाए इजाबत यानी उहे मुबारक मक़ामात जिते दुआऊं क़बूल थियनि थियूं, उन में 36हों मक़ाम हज़रत इमाम मूसा काज़िम रहमतुल्लाह ताला अलैहि जी मज़ार मुबारक लिखियो आहे। ए आशिकाने सहाबा ऐं अहले बैत, ॿिन्ही जहान जी नजात माणण जे लाइ सहाबा ऐं अहले बैत सां महबत ऐं उल्फत हुजणु ज़रूरी आहे। माज़अल्लाह उन्हनि मां कंहिं जे बि बारे में दिलि में कमज़ोर ॻाल्हि आई त ईमान जी बर्बादी जो सबबु थी सघे थो। उन्हनि ॿिन्ही हज़रात जी महबत ई जन्नत में वठी वेंदी। हदीस मुबारका में जिते यानी मुंहिंजा सहाबा तारनि जी आहिनि, उन्हनि मां जंहिंजी बि इक़्तिदा कंदो हिदायत माणे वटि वेंदो फ़रमायो वियो। उते हदीस पाक में हीअ बि आहे त तव्हां में मुंहिंजी अहले बैत जो मिसाल नूह जी ॿेड़ीअ जीअं आहे, जेको उन में सुवार थियो नजात माणे वियो ऐं जेको पोइते रहिजी वियो हलाक थी वियो। हज़रत इमाम मूसा काज़िम रहमतुल्लाह ताला अलैहि जे हिकु भाउ जो नालो मोहम्मद बिन जाफ़र रहमतुल्लाह ताला अलैहि हो। उहो बि वॾे शान ऐं मर्तबे जो मालिक हो, बहादुर, अकुलमंद ऐं उम्मत जी ख़ैर ख़्वाही फ़रमाइण वारो। पाण सौमे दाऊदी यानी हिकु ॾींहुं रोज़ो रखंदा हुआ, हिकु ॾींहुं इफ़्तार कंदा हुआ। संदन इंतिकाल शरीफ़ शाबानुल मुअज़्ज़म में जुरजान जे मक़ाम ते थियो। रिवायत में आहे त हज़रत इमाम मूसा काज़िम रहमतुल्लाह ताला अलैहि हमेशह सॼी राति नफ़िल नमाज़ पढ़ंदा हुआ, एसिताईं जो फजर जो वक़्तु थी वेंदो हो। पाण रहमतुल्लाह ताला अलैहि हीअ दुआ तमामु घणो घुरंदा हुआ, ए अल्लाह पाक मां तोखां मौत जे वक़्तु आसानी ऐं हिसाब जे वक़्तु मुआफ़ी जो सुवाल कयां थो। हिकु भेरे पाण मस्जिद नबवी में दाख़िल थिया ऐं राति जी शुरूआति में सजदो कयऊं त ॿुधो वियो त पाण सजदे जी हालति में बारगाह इलाही में अर्ज़ु करे रहिया आहिनि, मुंहिंजा गुनाह तमामु घणा थी विया आहिनि, लिहाज़ा ए अल्लाह पाक तुंहिंजे तरफ़ां मुआफ़ी बि ओतिरी घणी हुजणु घुरिजे। पाण ई पढ़ंदा रहिया एसिताईं जो सुबुह थी वियो। फज़िल कर, रहम कर, तू अता कर और मुआफ़ ए खुदा हर ख़ता कर, वासिता पंजतन पाक काहे या खुदा तुझसे मेरी दुआ है। हज़रत इमाम मूसा काज़िम रहमतुल्लाह ताला अलैहि खे जॾहिं माज़अल्लाह क़ैद में रखियो वियो त संदन ॾींहुं राति जा मामूलात मुबारक ॾिसण वारी ख़ादिमा जो बयानु आहे त पाण रहमतुल्लाह ताला अलैहि इशा नमाज़ अदा करण खां बाद अल्लाह पाक जी हमद ऐं सना यानी तारीफ़ ऐं तौसीफ़ बयानु करण में मसरूफ़ रहंदा ऐं पोइ दुआ घुरंदा हुआ। राति जो काफ़ी हिसो गुज़री वञण खां बाद
वरी उथंदा ऐं सुबुह ताईं नमाज़ पढ़ंदा रहंदा हुया। नमाज़ फजर खां बाद ज़िक्रुल्लाह कंदा रहंदा हुया एसि ताईं जो सिजु उभिरी वेंदो हो। पोइ ज़हवाए कुबरा ताईं मुराक़बो फ़रमाईंदा हुया। पोइ थोरी देरि टेक लॻाइण खां बाद मिसवाक शरीफ़ करे मानी खाईंदा ऐं पोइ थोरी देरि आराम फ़रमाए करे वज़ू कंदा ऐं नफ़िल नमाज़ पढ़ंदा रहंदा हुया एसि ताईं जो नमाज़ असर पढ़ी वठंदा हुया। पोइ क़िबले ॾांहुं मुंहुं करे ज़िक्रुल्लाह कंदा रहंदा हुया एसि ताईं जो मग़रिब जी नमाज़ अदा फ़रमाईंदा हुया। पोइ मग़रिब ऐं इशा जे विच वारे वक़्त में बि नफ़िल नमाज़ अदा फ़रमाईंदा रहंदा हुया। ख़ादिमा चवनि थियूं उहे माण्हू वॾा बदनसीब आहिनि जेकी अहिड़े नेक शख़्स खे परेशान कंदा आहिनि। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, ॿियनि ख़ुसूसियतुनि सां हज़रत इमाम मूसा काज़िम रहमतुल्लाह ताला अलैह तवक्कुल अल्लाह यानी अल्लाह पाक ते भरवसे जी तमामु बुलंद दर्जे ते फ़ाइज़ हुया। ज़ुल्मनि क़ैद में रखियो वञण जे सबबि जेतोणीकि कंहिंखे आज़ादी जो चवणु तवक्कुल जे ख़िलाफ़ु न हो, पर पाण पंहिंजे मामूलात मुबारक में अल्लाह पाक खां अलावा कंहिं सां ज़िक्र करणु पसंदि न फ़रमाईंदा हुया। तंहिं करे पाण वक़्त जे ख़लीफ़े जे नाले अहिड़ो ख़त लिखियो जो संदन हिम्मत ऐं बहादुरी जो सबूत आहे। पाण लिखियाऊं, ए ख़लीफ़ा, जीअं जीअं मुंहिंजी आज़माइश जा ॾींहं गुज़री रहिया आहिनि तीअं तीअं तुंहिंजे ऐश ऐं राह जा ॾींहं घटिजी रहिया आहिनि। एसि ताईं जो असां ॿई हिकु अहिड़े ॾींहुं यानी क़यामत में मिलंदासीं जंहिं ॾींहुं बुरा कमु करण वारा नुक़सान में रहंदा। हज़रत इमाम मूसा काज़िम रहमतुल्लाह ताला अलैह क़ैद वारे ॾिहाड़नि में हिकु राति खेनि ख़्वाब में प्यारे आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत थी। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फ़रमायो, ए मूसा, तूं ज़ुल्मनि क़ैद में आहीं, मां कुझु कलमा सेखारियां थो, जेकर तूं उन्हनि खे पढ़ंदे त अॼोकी राति क़ैद मां आज़ादु थी वेंदे। उहे कलिमात ही आहिनि जिन जो तर्जुमो कुझु हिन रीत आहे, हर आवाज़ ॿुधण वारा, हर बेपोच खां अॻिते रहण वारा, ए हॾियुनि ते गोश्त चाढ़ण ऐं मौत खां बाद उन्हनि हॾियुनि खे जमा करण वारा, मां तोखां सभिनी सुठनि नालनि ऐं सभिनी उन वॾे ऐं तुंहिंजे उन वॾे इस्म आज़म जे वसीले सां दुआ करियां थो जेको लिकियल ख़ज़ानो आहे, जंहिंजी मख़लूक मां तुंहिंजी अता जे बग़ैर कंहिंखे ख़बर नाले। ए हिल्म वारा, हलीमी फ़रमाइण वारा, जो अहिड़ी हलीमी जी कंहिं ॿिए खे ताक़त न हुजे। ए न ख़तमु थियण वारे बेशुमार भलाई वारा, मुंहिंजी मुसीबत दूर फ़रमा। हज़रत हैसम रहमतुल्लाह ताला अलैह फ़रमाइनि था, हज़रत इमाम जाफ़र सादिक़ रहमतुल्लाह ताला जे हिकु शागिर्द मूंखे ॿुधायो त हिकु भेरे मां पाण रहमतुल्लाह ताला जी ख़िदमत सरापा आज़मत में हाज़िर थियुसि त पाण रहमतुल्लाह ताला जे जिगर जा टुकड़ा हज़रत मूसा काज़िम रहमतुल्लाह ताला अलैह संदन ख़िदमत में हाज़िर हुआ ऐं पाण उन्हनि खे नसीहत फ़रमाए रहिया हुया, ए मुंहिंजा पुट, मुंहिंजी नसीहत क़बूल कर ऐं मुंहिंजे ॻाल्हियुनि खे यादि रखजांइ। जेकॾहिं उन्हनि खे यादि रखंदे त ज़िंदगी सुठी गुज़रंदी ऐं मौत बि क़ाबिले रश्क थींदो। ए मुंहिंजा पुट, मालदार उहो आहे जेको अल्लाह पाक जी विरासत ते राज़ी रहे ऐं जेको ॿियनि जे माल ते नज़र रखे उहो गुरबत जी हालत में ई मरंदो आहे। अल्लाह पाक जी विरासत ते राज़ी न रहण वारो ॼण अल्लाह पाक खे उन जे फ़ैसिले में मुलज़िम सम्झंदो आहे। पंहिंजी ग़लती खे नंढो सम्झण वारो ॿियनि जी ग़लती खे वॾो ऐं ॿियनि जी ग़लती खे नंढो सम्झण वारो पंहिंजी ग़लतीअ खे वॾो सम्झंदो आहे। ए मुंहिंजा पुट, ॿियनि जे ऐबनि तां परदो हटाइण वारे जा पंहिंजा ऐब ज़ाहिर थी वेंदा आहिनि। कंहिंजे लाइ खॾु खोटण वारो पाण वञी उन में किरंदो आहे। बेवकूफ़नि जी सोहबत में वेहण वारो हक़ीर ऐं ज़लील थींदो, जॾहिं त आलिमनि जी सोहबत इख़्तियार करण वारो इज़त माणींदो आहे ऐं बुराई जी जॻह ते वञण वारो मुतहम यानी बुराई करण जे इल्ज़ाम में मुब्तला थींदो आहे। ए मुंहिंजा पुट, माण्हुनि ते ऐब लॻाइण खां बचिजांइ, न त माण्हू तो ते ऐब लॻाईंदा, ऐं फुज़ूल ॻाल्हियुनि खां बचिजांइ, न त उन्हनि जे सबबु ज़लील ऐं रुसवा थींदे। ए मुंहिंजा पुट, सची ॻाल्हि ई चइजांइ, तुंहिंजे हक़ में हुजे या ख़िलाफ़ु, छो त मज़म्मत खे मुंहुं तोखे पंहिंजे दोस्तनि जे तरफ़ खां ई ॾियणो पवंदो। ए मुंहिंजा पुट, क़ुरान करीम जी तिलावत कंदो रहिजांइ, सलाम खे आम कजांइ, नेकी जो हुकुम ॾिजांइ ऐं बुराई खां मना कजांइ। रिश्तेदारी टोड़ण सां वारनि सां रिश्तो जोड़जांइ। जेको तोखां न ॻाल्हाए उन्हनि सां ॻाल्हाइण में अॻिराई कजांइ। जेको तोखां घुरे उनखे अता कजांइ। चुगलखोरी खां बचिजांइ, जो हीअ शइ पाण खे मज़म्मत ऐं तोहमत जो हदफ़ बणाइण जे लाइ जे क़ाइमु मक़ाम आहे। ए मुंहिंजा पुट, जेकॾहिं चङाई जो तलबगार आहीं त उन जे मुआविन खे लाज़िम ॼाण, बेशक भलाई जा मुआविन आहिनि ऐं
मुआविन जी का असल पाड़ हूंदी आहे ऐं असल जूं टारियूं हूंदियूं आहिनि ऐं टारियुनि सां गॾु मेवा हूंदा आहिनि ऐं मेवा पंहिंजे पाड़नि सां ई सुठा लॻंदा आहिनि ऐं पाड़ उन वक़्तु मज़बूत हूंदी आहे जॾहिं ज़मीन सुठी हुजे। ए मुंहिंजा पुट, जेकॾहिं मुलाक़ात जी ख़्वाहिश हुजे त नेक माण्हुनि सां मिलजां, फासिकनि ऐं फाजिरनि सां न मिलजां। जो फासिक ऐं फाजिर पथर जी उन चोटी जीअं आहिनि जंहिं मां पाणी नाहे वहंदो, अहिड़े वण जीअं आहिनि जेको साओ नाहे थींदो, उन गैर आबाद ज़मीन जी आहिनि जंहिं में गाह नाहे फुटंदो। हज़रत इमाम अली बिन मूसा काज़िम रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था, हज़रत इमाम जाफ़र सादिक रहमतुल्लाह ताला अलैह जन ही वसियत फरमाई ऐं सदन इंतिकाल शरीफ़ थी वियो। ऐं मुंहिंजा वालिद मोहतरम हज़रत इमाम मूसा काज़िम रहमतुल्लाह ताला अलैह आख़िरी वक़्त ताईं उन वसियत ते अमल कंदा रहिया। प्यारा प्यारा इस्लाम भाइरो, हिकु रिवायत जे मुताबिक़ सदन 55 साल जी उमिरि में इंतिकाल शरीफ़ थियो। 25 रजबुल मुरज्जब 183 हिजरी ते पाण रहमतुल्लाह ताला अलैह शहादत जे रुतबे ते फ़ाइज़ थिया। पाण रहमतुल्लाह ताला जी मज़ार पुर अनवार बगदाद शरीफ़ में काज़िमैन शरीफ़ जे मक़ाम ते वाक़ई आहे। अल्लामा ख़तीब बगदादी रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था, पाण रहमतुल्लाह ताला अलैह जी मज़ार शरीफ़ मशहूर ऐं मारूफ़ आहे। ज़ाइरीन हाज़िरी जे लाइ ईंदा आहिनि। उते सोन ऐं चांदी जा फ़ानूस ऐं कई क़िस्मनि जा गालीचा ऐं आराम ऐं राह जूं शयूं आहिनि। हज़रत इमाम मूसा काज़िम रहमतुल्लाह ताला अलैह जा जान नशीन ख़लीफ़ा हज़रत इमाम अली रज़ा रहमतुल्लाह ताला अलैह पंहिंजे वालिद मोहतरम जो मुबारक फ़रमान बयानु फ़रमाइनि था त जॾहिं दुनिया कंहिं इंसान जी तरफ़ मुतवजह थींदी आहे त उनखे आर्ज़ी ख़ूबियूं ॾींदी आहे ऐं जॾहिं कंहिंखां पुठि फेरींदी आहे त उनखां पंहिंजूं ख़ूबियूं खणी वेंदी आहे। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद।